अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? ठीकु आहियो? फर्स्ट क्लास आहियो? A1 आहियो? ऐं चवंदासीं त एकदम बोले तो झकास लॻा पिया आहियो। श्री राग जी हिन महफ़िल में तव्हां सभिनीनि खे भलीकार चऊं था। आऊं या तव्हांजो मेज़बान नंबर 1 आमिर शाह ऐं मूंसां गॾु मेज़बान नंबर 1 ॿी आहे फरज़ाना बहार। कीअं आहियो फरज़ाना? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? आऊं बिल्कुलु ठीकु, फर्स्ट क्लास। ईअं चइजे त ॾिसो पिया हमेशह वांगुरु ताज़ा दम लॻा पिया आहियूं। ऐं असांजा जेके माशाल्लाह ईअं ई हमेशह ख़ुशि रहो। ऐं असांजा जेके व्यूअर्स आहिनि ॾिसंदड़ उहे बि इलाही ठीकु हूंदा ऐं ख़ुशि हूंदा ऐं ॾाढो इंतज़ारु कयो असांजे प्रोग्राम जो। बिल्कुलु बिल्कुलु इंतज़ारु। काफ़ी ब्रेक इलाही वॾो थी वियो इन करे जो वॾा ॾींहं हुआ, मुहर्रम हो, इन करे असां गैप ॾिनोसीं वरी। उन खां पहिरीं अच्छा हिकिड़ी ॻाल्हि बि ॿुधाईंदा हलूं त 14 अगस्त वारो पाण जेको स्पेशल प्रोग्राम जेको पाण 2-3 ॾींहं पहिरीं कयोसीं उहो माण्हुनि खे ॾाढो पसंदि आयो। पंहिंजा गाना बि इलाही माण्हुनि खे पसंदि आया। सो महिरबानी तव्हां सभिनीनि जी जो तव्हां सभिनीनि असांजे प्रोग्राम खे उन स्पेशल प्रोग्राम खे तव्हां पसंदि कयो, उनखे तव्हां लाइक कयो। कीअं गुज़रिया तव्हांजा ॾींहं इहे भला? अज़ादारनि में गुज़रिया बिल्कुलु। नोहे खानी, कॾहिं किथे दावत, कॾहिं किथे दावत, कॾहिं किथे मजलिस आहे। अज़ादारनि में बिज़ी हूंदा आहियूं। ॿियो त असांजे पंहिंजे घर में बि इलाही सारो कमु हूंदो आहे। अलम पाक जो कमु हूंदो आहे ऐं उनखां अलावा मजलिस हूंदी आहे ऐं 10 ॾींहं न्याज़ हूंदो आहे। मतिलबु ईअं चइजे त डे नाइट बिज़ी आहे। बिल्कुलु बिल्कुलु। तव्हांखे आवाज़ में लॻंदो हूंदो मुंहिंजे आवाज़ त असांजा बि इलाही वेठल आहिनि। ऐं अॼु जे ॾींहं जे हिसाब सां अगरि हिकिड़ी ॻाल्हि कजे त अॼु हिकिड़ो ईअं चइजे त सिंधी मीडिया जे हवाले सां हिकिड़ो वॾो शॉकिंग डे आहे। बिल्कुलु ऐं हिकिड़ो ॾाढो ईअं चइजे त ॾुखाईंदड़ ॾींहुं आहे अॼु असांखे। छो त अॼु असांजो हिकिड़ो तमामु वॾो सरमायो चइजे, ईअं चइजे त दोस्त हो असांजो, प्यारो हो। असां उनखां खोड़ सारियूं शयूं सिखियासीं। ऐं ईअं सिंधी मीडिया जो माना हीरो चई सघंदा, क्रिएटिव माण्हू, हीरे खे तराश करण वारो। बिल्कुलु खोड़ सारनि आर्टिस्टनि खे हुन चांस ॾिनो। त ताहिर आरई साहब असां गॾु मौजूदु न आहिनि। अलाह साईं उन्हनि जा दर्जात बुलंद करे, उनखे जन्नतुल फिरदौस में जॻह ॾे, उनजी फैमिली खे सब्र ॾे। बिल्कुलु तमामु बेस्ट इंसान हो, ॾाढो सुठो इंसान, हमेशह हसमुख माण्हू हूंदो। जेॾीमहिल बि वेंदा हुआसीं, आऊं त 1.5 साल ताहिर भाई सां गॾु मूं कमु कयो। 1.5 साल हुन सां गॾु रहंदो। ऐं ईअं चइजे त 1.5 साल असीं 24 कलाकनि मां ईअं सम्झो 5-5 कलाक ॿई ॼणा घर वञी सुम्हंदा हुआसीं। बाक़ी 20 कलाक या 18 कलाक या 19 कलाक गॾु ई वेठा हूंदा हुआसीं। पोइ खोड़ सारियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो मूंखे पंहिंजो, इलाही सारियूं जेके हुन तजुर्बा जेके कया लाइफ में। हिकिड़ी ॻाल्हि त हमेशह अहिड़ो तजुर्बो कंदो जेको रीजनल मीडिया में फ़िलहालु त माना टेंशन अची वेंदो त ताहिर आरई जो गाने में हाणे थियणु छा वारो आहे, ताहिर आरई हाणे छा करण वारा आहे। इंटरव्यू अहिड़ा वठंदो हुयो जो माना जेके माण्हू परेशान हूंदा, ख़ासि कर मूंखे लाफ्टर हाउस में मां 2 दफ़ा मूंखे घुराई, उते बि ॾाढो खिल मज़ाक। इन खां अलावा हिकिड़ो ॿियो हुनजो बि ॾाढो शो हूंदो हुयो, हुन में बि अहिड़ा अजीब अचानक सां सवाल अची वेंदा जो माण्हू हैरान, यार हाणे छा जवाबु ॾियां। ताहिर भाई असां सां गॾु न आहे, पर ताहिर भाई जूं यादूं, ताहिर भाई जूं ॻाल्हियूं, ताहिर भाई जो कमु जेको ताहिर आरई साहब कमु कयो उहो मुंहिंजे ख़्याल सां जेसीं ताणी मीडिया आहे, स्क्रीन मीडिया आहे, जेसीं ताणी स्क्रीन लवर्स मौजूदु आहिनि त उहे ताहिर भाई जे कम जी तारीफ़ बि कंदा रहंदा इंशाअल्लाह। ऐं ताहिर भाई जो नालो बि हमेशह ईअं ई जहिड़ो रहंदो। सो मिस यू ताहिर भाई। अलाह साईं तव्हांखे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता करे। सो छा कजे त प्रोग्राम आहे, असां बि एंटरटेनर ई आहियूं। असांजो माण्हुनि खे एंटरटेन करणी आहे। आर्टिस्ट ईअं ई हूंदा आहिनि वीचारा, इलाही सैड हूंदा आहिनि, गमगीन हूंदा आहिनि, पंहिंजा गम भुलाए करे वरी बि स्क्रीन ते ईंदा आहिनि। ऐं जेके पंहिंजा ॿुधंदड़ आहिनि, चाहींदड़ आहिनि, पंहिंजे गम खे भुलाए करे बि यानी की हुननि जे साम्हूं ईअं ई फील कराईंदा आहिनि जीअं त कुझु बि न आहे थियो। ईअं ई तव्हांजे साम्हूं असीं बि अॼु बि इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं त सुठो प्रोग्राम तव्हांजे साम्हूं पेश कयूं ऐं VIP प्रोग्राम तव्हांजे साम्हूं पेश कयूं। ज़बरदस्त कलेक्शन्स तव्हांजे साम्हूं खणी आया आहियूं। ऐं जेके कॉल्स कनि पिया उहे भले असांखे कॉल्स कनि, असांजे प्रोग्राम में शामिलु थियनि ऐं पंहिंजूं ख़ूबसूरत ॻाल्हियूं, ख़ूबसूरत आवाज़ूं असां सां गॾु शेयर कनि। सो मौसीक़ी जी दुनिया में सभिनीनि खे हिकिड़ो दफ़ो वरी भलीकार चऊं था। ऐं अॼु आउं पहिरियों गानो अॼु तव्हां माशाल्लाह ॾाढी माना जेके ॾाढी सुठी रिहर्सल, नाज़रीन अदा आमिर शाह ॾाढा सुठा ॾाढा भला भला सॉन्ग मुंहिंजे साम्हूं ई रिहर्सल थिया आहिनि। मूं ॿुधा आहिनि सची में। जॾहिं अदा आमिर ब्रेक ते वेंदो आहे न, पोइ बसि अदा आमिर हिते त जेको आहे पंहिंजे हिसाब सां ई ॻाईंदो आहे, लेकिन ब्रेक ते जॾहिं असां वेंदा आहियूं न, पोइ बसि जेका दिल चवंदी आहे उन हिसाब सां ई सिंग कंदो आहे। बिल्कुलु अॼु बि सुठी मतिलबु कोशिशि कई आहे त कलेक्शन्स जेके खणी आया आहियूं
तव्हां जूं ई फ़रमाइशूं आहिनि जेके अॼु असीं हिन प्रोग्राम में पेश कंदासीं। सो पहिरियों गानो आहे अली ज़फ़र जो गानो आहे। अली ज़फ़र मुंहिंजो फेवरेट आहे ऐं ईअं चइजे त सुठा गाना ॻाईंदो आहे अली ज़फ़र बि। ऐं अली ज़फ़र मूंखे इन करे वणंदो आहे इलाही छो त हुनजी आवाज़ थोरी थोरी न किशोर कुमार सां मिलंदी आहे। सो स्टाइल बि सुठो आहे, ज़ाहिर ॻाल्हि गुड लुकिंग बि आहे। सो कोशिशि कंदासीं अली ज़फ़र जो इहो गानो तव्हां सभिनी जे साम्हूं पेश कयूं। जी शोभी भाई। चल दिल मेरे छोड़ ये फेरे, ये दुनिया झूठी लोग लुटेरे। चल दिल मेरे छोड़ ये फेरे, ये दुनिया झूठी लोग लुटेरे। चल दिल मेरे अपनी कहानी रो रो सुनानी, हमसे ना होगी ऐसी नादानी। अपनी कहानी रो रो सुनानी, हमसे ना होगी ऐसी नादानी। चल दिल मेरे छोड़ ये फेरे, ये दुनिया झूठी लोग लुटेरे। चल दिल मेरे छोड़ ये फेरे, ये दुनिया झूठी लोग लुटेरे। चल दिल मेरे दौलत पुजारी हुस्न व्यापारी, बातों के सच्चे हवस हमारी। दौलत पुजारी हुस्न व्यापारी, बातों के सच्चे हवस हमारी। चल दिल मेरे छोड़ ये फेरे, ये दुनिया झूठी लोग लुटेरे। चल दिल मेरे छोड़ ये फेरे, ये दुनिया झूठी लोग लुटेरे। चल दिल मेरे छोड़ ये फेरे, ये दुनिया झूठी लोग लुटेरे। चल दिल मेरे ज़बरदस्त। अच्छा इन गाने जो तव्हां वीडियो ॾिठो आहे? हा वीडियो बि ज़बरदस्त ठहियो आहे। ऐं वीडियो मुझे ख्याल आसिम हुसैन साहब ने बनाया था ना? उन्होंने बनाया था शोएब, या ऐसे ही हाँ कर रहे हैं आप? उन्होंने बनाया था ऐसे ही हाँ कर रहे हैं तो या शोएब मंसूर ने बनाया होगा शायद, उन्होंने नहीं बनाया। चलें आप जब तक सोचें मलिक साहब कि पटेल भाई क्या किसने ये वीडियो बनाया है। अरे तू भी बेटा सोचा किसने बनाया ये वीडियो। ऐं ॾाढो बहितरीनु वीडियो आहे, हुन में गैंगस्टर ॾेखारियो अथनि। वरी सॼो गानो वन गो आहे, जीअं सॼो गानो वन गो आहे न, हलनि पिया वरी मुख़्तलिफ़ क्लब्स में पिया वञनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे स्क्रीन ते उहो वन गो शूटिंग में त 3-4 ॾींहं लॻा हूंदा, पर जेॾी महिल एडिट करण ते वेठा त हुनजो कॉन्सेप्ट इहो गाने जो त ॾेखारिजे ईअं त हिकिड़ी कैमरा आहे जेका फॉलो थिए पई ऐं वेंदे आख़िर में एंड पिया कनि न। त इन करे इहा सुठी हिकिड़ी क्रिएटिव ॾाढो इहो वीडियो हिन जो तमामु एक्सीलेंट हो। ऐं अॼु वरी स्पेशल सॉन्ग बि ॾिसंदा आहियो ऐं वीडियो ते बि गौर कंदा आहियो न? इहा ई त आहे न बीमारी असांखे इहा आहे, छो त हिकिड़ो त डायरेक्टर बि आहियूं, गाना बि ठाहे वठंदा आहियूं थोरा घणा, वरी सिंगर त आहियूं ई, वरी मथां वरी कॾहिं केॾी महिल एक्टर बि आहियूं, मॉडलिंग बि कंदा आहियूं, वरी होस्ट बि आहियूं। सो इलाही सभु कमु कंदा आहियूं। अॼु स्पेशल डे मुंहिंजे लाइ इन करे आहे, पर ताहिर भाई जे करे सेलिब्रेट कोन करे सघियासीं। अॼु मुंहिंजी नंढड़ी आहे आमना, हुनजी बि सालगिरह आहे न। सो हैप्पी बर्थडे आमना। हैप्पी बर्थडे आमना। ऐं माशाल्लाह सां
टिकटॉकर आहे, वॾी ख़तरनाक टिकटॉकर आहे। सो तव्हां बि मूंखे टिकटॉक ठाहे ॾिजो न। हा, टिकटॉक आमना जे लाइ। जी जी, हा ज़रूरु ठाहींदासीं। अल्लाह पाक नंढड़ी जी जेके नसीब सुठा करे। इंशाल्लाह आमीन, इंशाल्लाह आमीन। सो कॉलर्स तव्हांजो बि इंतज़ारु थिए पियो त जेतिरा बि आयो असांखे हींअर फ़ोन कयो पिया। सो तव्हां बि असांखे कॉल कयो ऐं असांजे प्रोग्राम में शामिलु थियो। हाणे वारी आहे असांजी जग मशहूर सिंगर ऐं फरज़ाना बहार। जी फरज़ाना, हाणे तव्हां छा था ॿुधायो? मां ही मुंहिंजो तमामु पसंदीदा ही सिंधी गज़ल आहे, मां पेश कंदसि। बिल्कुलु, हाल इमदाद जो पुछो धीमे छा था। लैंग्वेज में फरज़ाना चयो सिंधी गज़ल आहे, पेश कंदसि। त अचो इहा गज़ल पेश थी करे फरज़ाना जी। ज़ोरी के हवा लगायो ज़ोरी के हवा जदेह को दियो जलायो मुझे देह को दियो जलायो देह को दियो जलायो जोर की डो हवा लगायो जोर की डो हवा लगायो मुझे देह को दियो जलायो हिकड़ो माण्हू ही आहे अचणो पर हिकड़ो माण्हू ही आहे अचणो पर हिकड़ो माण्हू ही आहे अचणो पर सजो घर खड़ी सजायो सजो घर खड़ी सजायो जोरी की डो हवा लगायो जोरी की
हिन ते करण अजायो बहस हिन ते करण अजायो ज़ोर कीड़ो हवा लगायो मूं जॾहिं को दियो जलायो हाल इंसान जो पूछो छा था हाल इंसान जो पूछो छा था हाल इंसान जो पूछो छा था अज मिड़ई सूर कुछ सवायो अज मिड़ई सूर कुछ सवायो ज़ोर कीड़ो हवा लगायो ज़ोर कीड़ो हवा लगायो मूं जॾहिं को दियो जलायो मूं जॾहिं को दियो जलायो ला 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 ज़बरदस्त एक्सीलेंट इमदाद हुसैनी साहब जी शायरी हुई है बिल्कुल। ऐं हिनखे तामिर हुसैन परफॉर्म कयो ऐं हिनखे मैडम आबदा परफॉर्म कयो आहे बिल्कुलु, इन आवाज़। गाने ते डिस्कस कंदासीं हींअर वक़्तु आहे हिकिड़े नंढड़े ब्रेक जो असां सां गॾु ई रहिजो अचूं था हिकिड़े नंढड़े ब्रेक खां दोस्तों एक दफ़ो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं मौसीक़ी जी इन ख़ूबसूरत महफ़िल में जंहिंजो नालो आहे सिरेराग ऐं सिरेराग में तव्हांजूं कॉल्स बि अचनि पियूं हिकिड़ी कॉल आहे असां सां गॾु जेका ब्रेक में ई असां वटि अची वई पर असां हुनखे चयोसीं त तव्हां होल्ड ते ई रहो का अम्मा आहे असांजी उन असांखे क्लिफ्टन तां कॉल कई आहे लाइन ते आहे मौजूदु अम्मा हेलो 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 अस्सलाम वालेकुम हाँ हेलो हाँ तव्हांजो आवाज़ बि ॾाढो प्यारो हूंदो आहे असली ॿिन्ही जो मूंखे ॾाढो वणंदो आहे तव्हांजो मां दिलि सां ॿुधंदी आहियां प्रोग्राम वॾी महिरबानी 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 अम्मा पोइ इहो ॿुधायो मूंखे कहिड़ो गानो ॿुधायूं तव्हांखे इहो तूं मुंहिंजो सनम आहे मां तुंहिंजो सनम आहियां अरे वाह 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 बिल्कुलु फरज़ाना बि असां सां गॾु आहे फरज़ाना बार सां बि ॻाल्हायो अस्सलाम वालेकुम कीअं आहियो अम्मा ठीकु आहियो हा ठीकु तव्हां ठीकु अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह दुआऊं त कंदा आहियो न असांखे हा तव्हांजो आवाज़ ॾाढो प्यारो हूंदो आहे भेण महिरबानी महिरबानी अच्छा इहा फरमाइश तव्हांजी आहे तूं मुंहिंजो सनम आहीं मां तुंहिंजो सनम आहियां हा इहा मुंहिंजी फरमाइश आहे मुंहिंजी ज़रूरु ज़रूरु हींअर था ॿुधायूं पंहिंजो ख़्यालु रखिजो खोड़ सारो जो भई एक फरमाइश है हाँ तू मुझो सनम आही मां तुझो सनम आया तू मुझो जन्म आही मां तुझो जन्म आया तू मुझो जन्म आही मां तुझो जन्म आया तू मुझो सनम आही मां तुझो सनम आया तू मुझो जन्म आही मां
तुंहिंजो जनम आहियां तूं मुंहिंजो जनम आहीं मां तुंहिंजो जनम ज़बरदस्त ज़बरदस्त शोभी स्केल मूंखे फरज़ाना वारो ॾेई छॾियो पर हलो ख़ैर आहे पलांद पुराणा कोन थींदा शोभी हिते ई तूं बस शोभी सम्झो शायद फरज़ाना गाईंदी न शोभी हलो भाई हलो इहा ई लाइन हलो तव्हां बि ॻाए ॿुधायो बस तू मुझो सनम जन्म माया तू मुझो जन्म आही मां तुझो जन्म माया तू मुझो सनम आही है मां तुझो सनम आया तू मुझो जन्म आही मां तुझो जन्म ज़बरदस्त एक्सीलेंट सो अम्मा तव्हांजी ख़्वाहिश पूरी थी वेली हिन सनम बि ॻाए ॿुधायो तव्हांखे हिन अदीली बि तव्हांखे सनम गानो इहो ॿुधायो हिकिड़ी ॿी कॉल आहे असां सां गॾु ॾिसूं था केरु हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम सर छा नालो आहे तव्हांजो भाउ फरमान अली भुट्टो ॻाल्हायां ॿुधायो कीअं आहियो साईं भुट्टो साहब ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु आहे ॿुधायो ठीकु आहियो हा अल्हम्दुलिल्लाह किथां पिया ॻाल्हायो भुट्टो साहब ॾैरकी सां सर ॾैरकी सां किथां ॾैरकी शहर खां अच्छा अच्छा ॾैरकी मां पिया ॻाल्हायो प्रोग्राम ॾिसो पिया असांजो कीअं पियो लॻे जी जी बिल्कुलु माशाल्लाह तमामु बहितरीन प्रोग्राम लॻे पियो तव्हांजी तमामु बहितरीन होस्टिंग आहे तमामु बहितरीन आवाज़ तव्हांजो मुंहिंजे ख़्याल सां अॼु पहिरियों दफ़ो तव्हां प्रोग्राम में शामिल थिया आहियो ईअं न जी जी बिल्कुलु आउं फर्स्ट टाइम शामिल थियो आहियां ज़बरदस्त पोइ फरज़ाना बहार बि असां सां गॾु आहे उन सां बि ॻाल्हायो जी जी बिल्कुलु आउं अदी सां बि ॻाल्हाईंदुमि अस्सलाम वालेकुम कीअं आहियो अदा वालेकुम अस्सलाम अदी आउं बिल्कुलु ठीकु आहियां ॿुधायो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह ख़ैरियत सां बिल्कुलु ख़ैरियत सां तव्हां ॿाहिरनि दुआऊं छा ॿुधाईंदो प्रोग्राम में अॼु जी आउं त कुझु कोन ॿुधाईंदुसि लेकिन मुंहिंजी फरमाइश आहे मां ॿुधाए थो कहिड़ी कहिड़ी जी हिकिड़ो देश सॉन्ग आहे जेको 100 साल पहले मुझे तुमसे प्यार था आज भी और कल भी रहेगा अगर इहो त यादि हुजे ॿुधाए ॾिसो इहो साईं असीं ॿुधाईंदासीं पोइ असीं सोशल मीडिया तां कटिजी वेंदासीं कटे छॾींदा असांजो इहो गानो जी जी छो मतिलबु बसि इहो तव्हां नथा सम्झी सघो या बसि दिलि जा सूर आहिनि तव्हांखे नथा ॿुधाए सघूं पर हलो कोशिशि थोरो तव्हांखे झुंगारे ॿुधाए छॾींदासीं कॾहिं इनशाअल्लाह हाँ इहो सो इन करे कोशिशि कयो त पंहिंजा जेके पाकिस्तानी गाना आहिनि उन्हनि जी अगरि तव्हां फरमाइश कयो त वॾी महिरबानी थींदी तव्हांजी सो गाना सभु सुठा आहिनि मौसीक़ी जी हुई का लैंग्वेज कोन हूंदी आहे के बॉर्डर्स कोन हूंदा आहिनि पर छा कजे कुझु रूल्स एंड रेगुलेशंस खे फॉलो करणो पवंदो आहे कॉल आहे असां सां गॾु हलो अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम केरु पिया ॻाल्हायो ऐं किथां पिया ॻाल्हायो आउं सना फ़हीम पई ॻाल्हायां हाला खां सना पिया ॻाल्हायो हाला मां जी हा तव्हांजो शो ॾाढो सुठो पियो हले ॾाढा सुठा तव्हांजा गाना पिया हलनि वॾी महिरबानी तव्हां छा कंदा आहियो सना आउं हाउस वाइफ आहियां हाउस वाइफ आहियो जी हा ऐं मुंहिंजा ॿार आहिनि न दुआ अहमद इहे तव्हांखे हीअं ॾिसनि पिया अरे ऐं इन्हनि मूंखे ज़ोरी कॉल लॻाई आहे अरे दुआ ऐं अहमद अहमद ऐं अलाफिया अरे ज़बरदस्त ख़ुशि आहिनि भई तबियत ठीकु अथनि ॿिन्ही जी माना म्यूज़िक लवर आहिनि इहे हा हिननि जी फरमाइश आहे त फरज़ाना अदी आहे न उहा अदी मुंहिंजो छलड़ो पाणीअ में इहो असांखे गानो इहो तव्हां पाण चओ फरज़ाना खे हा बिल्कुलु अस्सलाम वालेकुम अदी कीअं आहियो वालेकुम सलाम तव्हां ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह तव्हां भेणनि जी दुआऊं आहिनि ऐं तव्हां सभिनी जे साम्हूं आया आहियूं असां हा मुंहिंजी नंढड़ी आहे न उनजी फरमाइश आहे अलाफिया जी अदी छलड़ो मुंहिंजो पाणीअ में इहो असांखे ॿुधाइजो ऐं मुंहिंजे ॿारनि खे न तव्हां सभिनी जा नाला हिन जा वठिजो दुआ अहमद अलाफिया दुआ अहमद ऐं अलाफिया 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 माशाल्लाह तमामु प्यारा नाला आहिनि ऐं ईअं ई असांजो प्रोग्राम ॾिसंदा रहो अदी ऐं अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे वॾी महिरबानी थैंक यू अदी मुंहिंजो छलड़ो पाणीअ में कीअं वियो छलड़ो पाणीअ में किरी पियो खूह मेरी ॾाढी सुठी खूह जे नाल मेरी अदी मुंहिंजो छलड़ो पाणीअ में भेड़ मुंहिंजो छलड़ो पाणीअ में किरी पियो खूह में खूह जे नार में नरड़े निसर में लोटन मां थी वरोड़ी भेड़ मुंहिंजो छलड़ो
वाह ये गाना केॾा ख़ूबसूरत गाना केॾा आहिनि, सुठा गाना ऐं ज़बरदस्त गाना आहिनि। सो ईअं ई तव्हां बि असांजे प्रोग्राम में फरमाइशूं कयो ऐं एॾा ख़ूबसूरत गाना असांखे ॿुधायो। हींअर जेको गानो आहे इहो मंज़ूर सखीरानी साहिब जो गानो आहे ऐं कॉल बॉय हलो कॉल था वठूं पहिरीं। हलो अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम आमिर साहब, छा हाल आहे? ख़ुशि हो? अल्हम्दुलिल्लाह। छा नालो आहे भाउ, छा नालो आहे ऐं किथां पिया ॻाल्हायो? सर प्यार अली बल थो ॻाल्हायां, ॻोठु बालीबल मीरपुर बठोरो खां, तव्हांजो रेगुलर कॉलर। अच्छा माशाअल्लाह, ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे तव्हांजी? जी जी बिल्कुलु तयार लॻा पिया आहियूं। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? काफ़ी देरि खां पोइ मुंहिंजो नंबर लॻो आहे, तक़रीबन 1.5 महीने खां पोइ राब्तो थियो आहे तव्हां सां। हलो ज़बरदस्त, तव्हांजो नंबर लॻी वियो। छा फरमाइश आहे तव्हांजी साईं? अभी का कहिड़ा हाल आहिनि? अभी सां ॻाल्हाईंदो। अचे अदी फरज़ाना सां ॻाल्हायो। अस्सलाम वालेकुम अदा, कीअं आहियो? जी वालेकुम सलाम भेण, तव्हां कीअं आहियो? सभु सही आहे? अल्हम्दुलिल्लाह अदा। अभी काफ़ी कोशिशि कंदो आहियां, महाराष्ट्र ते नंबर लॻे त ॿारनि में प्रोग्राम हले बि कोन थो। राति को ईअं ऐं तव्हांजे प्रोग्राम में तव्हां सां ॻाल्हाइण जी सिक हूंदी आहे। अॼु कोशिशि कयोसीं, नंबर लॻी वियो। बिल्कुलु बिल्कुलु अदा, मुहर्रम जी वजह सां असां प्रोग्राम न करे सघियासीं, वरी हाणे इंशाल्लाह कंटिन्यू कंदासीं। तव्हां छा ॿुधाईंदव अॼु असांखे? अॼु छा ॿुधाईंदव असांखे? अभी थोरो ॿुधायूं था तव्हांखे जेको जहिड़ो हाल आहे। जी जी बिल्कुलु बिल्कुलु ॿुधायो। तुंहिंजे विछड़ी वञण खां पोइ यादुनि जा सफ़र हूंदा, वीरान गलियूं हूंदियूं, वीरान गलियूं हूंदियूं, सारे शहर हूंदा, तुंहिंजे विछड़ी वञण खां पोइ यादुनि जा सफ़र हूंदा। वाह वाह वाह, वॾी महिरबानी सर, थैंक यू वेरी मच। हाणे वरी अचूं था गाननि जी तरफ़। सो वरी जेके बि कॉल्स कनि पिया, कॉल्स बि कंदा रहो ऐं गॾोगॾु असांजी म्यूज़िक, असांजो गाना ॿुधो असांजा। सो न त असांजी पघार कटे छॾींदा। सो महिरबानी करे असांजा गाना बि तव्हां ॿुधो। सो हाणे कंहिंजो पुगम पुगाई आहे, कंहिंजो मुंहिंजो वारो आहे? मुंहिंजो वारो आहे। हलो ठीकु आहे। मंज़ूर सखीरानी साहिब जो गानो आहे ऐं बहितरीनु गानो आहे। हीउ गानो मूं जेको स्पेशली पहिरियों दफ़ो ॿुधो, ऐं यूनिवर्सिटी में पढ़ंदो हुउसि। सर्वेज सिजावली असांजो हिकिड़ो तमामु बहितरीनु सिंगर आहे, शाइर आहे असांजो, ऐं हिकिड़ो ॿियो यूनिवर्सिटी में हिकिड़ो दोस्त हूंदो। सो उहे इहे गानो स्टेज ते परफॉर्म कंदा त मूंखे ॾाढो इहो गानो वणंदो। उन ॾींहुं तव्हां लास्ट वीक पाण रिहर्सल पे कई त इहो तव्हां गानो कढियो, पर मूं वरी अधी खे चयो न इहो आउं गानो ॻाईंदुसि। सो अॼु कोशिशि कयां थो। मंज़ूर सखीरानी जहिड़ो त केरु बि नथो ॻाए सघे, पर असीं हुननि जा फॉलोवर्स आहियूं, असीं हुननि जा फैन्स आहियूं। सो इहो गानो तव्हांजे साम्हूं पेश कयूं था। जी शोएब भाई। दुनिया ॾाढी साड़ोली साड़ोली साड़ोली, दुनिया ॾाढी साड़ोली, ॾींदई कान ॾिसण मूं ॾे नेण न खण, मूं ॾे नेण न खण। दुनिया ॾाढी साड़ोली, दुनिया ॾाढी साड़ोली, ॾींदई कान ॾिसण मूं ॾे नेण न खण, मूं ॾे नेण न खण, मूं ॾे नेण न खण, मूं ॾे नेण न खण। दुनिया ॾिस बि न मूं ॾे, खिल बि न मूं सां, भुलिजी कॾहिं मिल बि न मूं सां।
ॾिस बि न मूं ॾे खिल बि न मूं सां भुलिजी कॾहिं मिल बि न मूं सां पंहिंजो थी सजण पंहिंजो थी सजण मूं ॾे नेण न खण 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 दुनिया ॾाढी निंड फिटी वई तन तड़पे पियो हिन दुनिया में कुछ न बणे थो निंड फिटी वई तन तड़पे पियो हिन दुनिया में कुछ न बणे थो एॾो बुत न वण एॾो बुत न वण गानो ज़बरदस्त है मेलोडी कमाल है छा खूबसूरत इन में वर्डिंग्स आहिनि केॾो उनरी ॻाल्हि त चवे बि पियो त दुनिया ॾाढी साड़ोली मूं ॾे नेण न खण हाँ माशाल्लाह सां शायरी त मूंखे शाइर जो उस्ताद बुखारी जी आहे अगर उस्ताद बुखारी जी आहे त कमाल जी शायरी आहे अगर ॿिए कंहिं शाइर जी आहे त पोइ बि कमाल जी आहे लिखी हिते जेका फरज़ाना आहे सो फरज़ाना खे ब्रेक में पुछंदुसि त इहे छा लिखियो आहे हिन गाने कॉल आहे असां सां गॾु हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम केरु पियो ॻाल्हाए मूंखे फरमाइश करणी आहे अदी पहिरीं साथ पट पहिरीं नालो ॿुधाए किथां पई ॻाल्हाई इहो त मूंखे डप कटिजी न वञे न नथी कटिजे मज़ा लाइ कटण ॾियूं असीं फोन निज़ामाणी टंडे कैसर खां टंडे मैसर मां निज़ामाणी टंडो कैसर अच्छा ही त सफ़ा हैदराबाद जे पाड़े में ई आहे हिते हा पाड़े में ई वाह वाह अदी प्रोग्राम ॾिसो पिया असांजो हा ॾाढो मूंखे पसंदि आहे तव्हांजो प्रोग्राम नथो थे फोन बंदि फरमाइश ॿुधाए पहिरीं जल्दी सां मुंहिंजे पोटे जो नालो वठी मूंखे ॿुधाइजो अली हैदर मुंहिंजो मोर आहे सभिनी खां ज़ोर आहे अली हैदर मुंहिंजे पोटे जो नालो आहे तव्हांजे पोटे जो नालो आहे हा अली हैदर मुंहिंजो मोर आहे सभिनी खां ज़ोर आहे भेट कंदव त बि कंदासीं पोइ ई चइजो त नारा टंडे केसर में हणंदासीं वाह वाह अली हैदर मुंहिंजो मोर आहे टंडे केसर जो अली हैदर मुंहिंजो मोर आहे सभिनी खां ज़ोर आहे अली हैदर मुंहिंजो मोर आहे सभिनी खां ज़ोर आहे हा भेट कंदव त बि कंदासीं भेट कंदव त बि कंदासीं नारा टंडे केसर में हणंदासीं नारा टंडे केसर में हणंदासीं अली हैदर जिंदाबाद
वाह वाह अदी ॿी का गाने जी फरमाइश भेण का ओहो अदी जी लाइन कटजी हली अदी खे एतिरो ई चवणो हुयो वरी शेर वा जो अली हैदर मुंहिंजो मोरा टंडे केसर न अली हैदर मुंहिंजो ज़ोरा टंडे हैदर जो मोरा भेट कंदो त कंदासीं न त टंडे केसर में नारा हणंदासीं वाह 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 अॼु शाइर पिया अचनि पिया पाण वटां सो कॉल्स ईअं तव्हांजो सिलसिलो जारी रहे ऐं ॿी ॻाल्हि त कॉल कंदा कयो त असांखे इहो तव्हां सफ़ा ईअं कॉम्प्लेक्स में विझी छॾींदा आहियो त लाइन कटिजी वेंदी हली लाइन कोन कटिबी लाइन जेका मिली वेंदी आहे पोइ उहा मिलियल ई हूंदी आहे पूरी विचां कटे तव्हां कटे छॾियो उहा अलॻि ॻाल्हि आहे ईअं न बिल्कुलु हा सो हाणे तव्हांजी वारी आहे या कॉल वठूं वरी कॉल वठो कॉल आहे कॉल आहे हीअ लॻे थो कन वारो दोस्त सुतो पियो आहे आवा हा हा हो कॉल कोन्हे आहे कॉल कॉल कटिजी वई कॉल अचनि बि पियूं कॉल कटिजनि बि पियूं हा कॉल अची वई बाबा कॉल अची वई कंहिंजी कॉल आई आहे हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम सर छा नालो आहे तव्हांजो भाउ मुंहिंजो नालो मंज़ूर अहमद खोखर आहे खोखर साहब किथां पिया ॻाल्हायो शहर राजे खानानी खां राजे खानानी खां प्रोग्राम ॾिसो पिया हा प्रोग्राम ॾिसूं था तमामु सुठो हले पियो महिरबानी महिरबानी तव्हां भला गानो ॻायो को असांजे माना जो फरमाइश आहे असांजी हा हा ॿुधायो आसरनि में असांखे रुलाए छॾी इहो कंहिं तव्हांखे आसरनि में रुलायो आहे बसि उहो आहे को हिकिड़ो माण्हू हलो ठीकु इहो महिरबानी करे असांखे ॿुधाइजो फरमाइश आहे असांजी अच्छा उहो माण्हू प्रोग्राम ॾिसे पियो हा उहो बि ॾिसे पियो वाह वाह पोइ त बसि हींअर ई था ॿुधायूं हाणे ॿुधाइणो फरज़ाना तव्हांखे इहो गानो हींअर ई थी ॿुधाए महिरबानी हा ॿुधायो बाबा प्रोग्राम ॾिसनि बि पिया हा हो आसरन में असांखे रुलाए छॾी आसरन में असांखे रुलाए छॾी इहो छा कई इहो छा कई इहो छा कई इहो छा कई उन हाल खां बि रुलाए छॾी उन हाल खां बि रुलाए छॾी आसरन में असांखे रुलाए छॾी ओ आसरन में असांखे रुलाए छॾी सो साईं खोखर साहब तव्हां बि उम्मीद था ॿुधो। कयूं त तव्हांजो मैसेज पुॼी वियो हूंदो सो हाणे आसरा कोन मिलंदा तव्हांखे इंशाल्लाह वरी ॾिसो था ॿी कॉल बि असां सां गॾु आहे अच्छा इहा सुठी ॻाल्हि आहे पाण ईअं हिते पाण मैसेंजर पियूं न माण्हुनि जा पैगाम हितां खां हुते पिया पुॼायूं कॾहिं ॾिसंदा दुबई मां कॉल अॼु पाण वॾो कमु करे छॾियो हेलो अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम सर वालेकुम सलाम छा नालो आहे भाउ तव्हांजो जी ताहिर वहीद नालो आहे छा नालो आहे ताहिर वहीद ताहिर भाई साहब किथां पिया ॻाल्हायो जी सराड़ी शहर मां साहिल शहर मां सराड़ी शहर मां सिराड़ी अच्छा सिराड़ी जेका इहे सांगड़ वारे पासे आहे इहा जी जी बिल्कुलु इहा अरे वाह वाह हिते असांजा दोस्त रहंदा अथव नुखरिच हा न जी उन्हनि खे नथा सुञाणो बाक़ी साईं ज़ाहिद सुञाणो सिंगर खे साईं ज़ाहिद सिंगर न असीं कोन सुञाणो जी साईं ज़ाहिद गुल जी जी अरे ज़ाहिद गुल खे केरु नथो सुञाणे साईं सभु था सुञाणनि ज़ाहिद गुल खे आऊं फैन आहियां पंहिंजे जी उन जा बारे छॾियूं असां पंहिंजे सूरन जी कंहिंसां ॻाल्हि कयां जी जी वाह वाह हाणे तव्हां छा था ॿुधायो असांखे जी असां तव्हांखे शायदि बाबा सॉन्ग ॿुधाईंदासूं कहिड़ो ॿुधाईंदा शाहिद बबूर जो शायदि अली बाबा सॉन्ग ॿुधायो मौला मुंहिंजी हयाती बदी दई रब मुंहिंजी हयाती बदी दई मौला मुंहिंजी हयाती बदी दई रब मुंहिंजी हयाती बदी दई ओ जुड़ियो रहंदे जानिब जग में मौला मारी दो मूंखे तोखां अॻ में गम वेझो न कोई ईंदई मौला मुंहिंजी हयाती बदी दई ओ खुशियूं ई खुशियूं माणी दे कॾहिं लुढ़क अखियुनि में न आणी दे ओ खुशियूं ई खुशियूं माणी दे कॾहिं लुढ़क अखियुनि ज़बरदस्त हलो ज़बरदस्त तव्हां असांखे तमामु ख़ूबसूरत गानो इहो ॿुधायो इहो गानो नेक्स्ट वीक तव्हां ॿुधाइजो ठीकु आहे न इहो सुठो मेलोडी सुठी आहे ॾाढो ज़बरदस्त हाणे तव्हां छा था ॿुधायो असांखे
मां पंहिंजी पसंदि थी सघां। ज़बरदस्त। अचो त फरज़ाना जी पसंदि जो गानो इंजॉय था कयूं। जी फरज़ाना। साजन तुहिंजी सिक में मात सिका सारो ॾींहुं मोहब्बत आहे जिका रोज वहाँ नेणन मां सिक सजण ऐं सूर टई अखर हिकड़ा इहो मिड़ो कूड़ जे सिक हुजे सजण न मिले मुंहिंजा यार मिठा मुखां थी न परे मुंहिंजी तोखां सिवा घड़ी कान सरे ओ मुंहिंजा यार मिठा मुंहिंजा यार मिठा मुखां थी न परे ओ मुंहिंजा यार मिठा मुखां थी न परे मुंहिंजी तोखां सिवा घड़ी कान सरे ओ मुंहिंजा यार मिठा मुंहिंजा यार मिठा ओ मुंहिंजा यार मिठा मुखां थी न परे मुंहिंजी तोखां सिवा घड़ी कान सरे ओ मुंहिंजा यार मिठा जो साहो सजण में हूंदो मूंखे कहिड़ी ख़बर आहे थींदो सजो साहो सजण में हूंदो गम ईंदो लही वेंदो गम ईंदो लही वेंदो तरुगो पई बाहे बरे ओ मुंहिंजा यार मिठा मुंहिंजा यार मिठा ओ मुंहिंजा यार मिठा झोरिया हिक ॼाणे खुदा हो जेडी खां वियो जुदा रुगो झोरिया हिक ॼाणे खुदा बाजी जान कया
मिठा मुंहिंजा यार मिठा मुंहिंजा एक्सीलेंट ज़बरदस्त ज़बरदस्त हींअर वक़्तु आहे नंढे ब्रेक जो असां सां गॾु रहिजो अचूं था हिकिड़े नंढे ब्रेक खां पोइ पर चवनि था त अञा ब्रेक ते न वञो अञा हिकिड़ी कॉल आहे असां सां गॾु सो विच में थोरो असांखे ईअं फील थियो त कुझु अहिड़ी का शइ थी आहे पर हाणे उहा हाणे असां चयो ब्रेक में सेट कंदासीं पर कॉल आहे असां सां गॾु हलो हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम केरु पिया ॻाल्हायो भाउ नूरियाबाद खां पियो ॻाल्हायां नूरियाबाद मां जी जी प्रोग्राम ॾिसो पिया असांजो जी जी हा ॾिसूं पिया हा थोरो टीवी जो आवाज़ घटि कयो जी सर टीवी जो आवाज़ थोरो घटि कयो जी जी हा टीवी खां परे आहियां न परे कोन आहियो असांजे वेझो आहियो तव्हां असांखे ॿुधण में अचे पियो आवाज़ प्रोग्राम ॾिसो पिया न ओहो लाइन ड्रॉप थी हली सो हाणे वठूं था नंढो ब्रेक असां गॾु रहिजो अचूं था नंढे ब्रेक खां पोइ प्रोग्राम जो नालो आहे श्री राग अचूं था ब्रेक खां पोइ जी दोस्तों एक दफ़ो वरी तव्हांखे भलीकार चऊं था श्री राग में ऐं तमामु सुठी सुठी मेलोडीज़ बि अॼु असीं परफॉर्म कयूं पिया ऐं तव्हां जूं ॾाढियूं प्यारियूं प्यारियूं जेके फरमाइशूं आहिनि तव्हां पाण बि ॿुधायो पिया असांखे ऐं अॼु शेर बि ॿुधाया अथव अॼु असांखे गाना ॿुधाया अथव ऐं अॼु सुठी ॻाल्हि इहा बि असांखे फील पई थिए त अॼु असांजे प्रोग्राम में नया कॉलर्स बि इलाही शामिल बिल्कुलु हा नया कॉलर्स ॾिसूं था हींअर केरु आहे असां सां गॾु कॉल ते हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम आमिर भाउ सर ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे दुआऊं आमिर भाउ तव्हां ठीकु आहियो अदी फरज़ाना ख़ुशि आहे बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह अदा मां बिल्कुलु ठीकु आहियां तव्हां कीअं आहियो ठीकु आहियो भेण अॻे प्रोग्राम में तव्हां दुआ कई सो हाणे बेड रेस्ट खां चाक थी वाकर ते हलण जहिड़ा थिया आहियूं लाशाए खाधी मुमताज़ लोहार माशाअल्लाह माशाअल्लाह अदा अल्लाह पाक तव्हांखे सिहत ॾे तव्हां भेनरुनि जी महिरबानी आहे दुआऊं राति ख्वाब में मूं ॾिठो साईं आमिर शाह खे मयार ॾिनई त तव्हां फोन नथा कयो प्रोग्राम में तो अॼु इहो इरादो करे वेठो मां चयो साईं खे ऐं तव्हांखे अॼु फोन ते सलाम बि चवंदासीं ऐं महिरबानी तव्हांजे दुआउनि जे करे अलाह चङाई कई आहे अदी वालेकुम सलाम मौला पाक तव्हांखे हमेशा ख़ुशि रखे अल्लाह से तव्हांखे ख़ुशि रखे आमीन आमीन ऐं तव्हांखे अॻे जीअं मां पंहिंजी आवाज़ में जवाब जाफ़रीअ जो गज़ल हिकिड़ो झुंगारे ॿुधाईंदोमांव वाह 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 जी जी ज़रूरु ॿुधायो था ऐं सदाईं जीअं इहो पंहिंजी जीवन साथियाणी भरिसां वेठी आहे राबिया चन्ना ऐं पंहिंजा बचड़ा मलार नकाश अमरता ऐं अप्सरा उन्हनि जे नाले माशाअल्लाह माशाअल्लाह दा खुश रहो अञा निंद नेणन के आई ना वाह वाह अञा याद का मोकिलाई ना अञा निंद नेणन के आई ना अञा याद का मोकिलाई ना परे खां ॾिसी चंद्र चवंदो रहियो परे खां ॾिसी चंद्र चवंदो रहियो विछोड़े जी माना जुदाई ना विछोड़े जी माना जुदाई ना अञा याद का मोकिलाई ना था पलकुन ते तारा अञा रख सुकन था पलकुन ते तारा अञा रख सुकन मथा चई त महफिल सजाई ना अञा याद का मोकिलाई ना अञा निंद नेणन खे आई ना वाह वाह वाह
वाह वाह माशाल्लाह तमाम खूबसूरत माशाल्लाह ॾाढो सुठो आवाज़ आवाज़ बेड रेस्ट खां पोइ तव्हांजो आवाज़ बि सुठो थी वियो सुठो थी वियो लॻे थो बेड रेस्ट ते न रियाज़ कयो आहे सो ज़बरदस्त ऐं ख़ुशि रहो ईअं ई सेहतमंद आबाद रहो ऐं माशाल्लाह असां फैमिली सां गॾु ई असांजो प्रोग्राम इंजॉय कयो ऐं तमामु ख़ूबसूरत कॉल्स अॼु अचनि पियूं ऐं तव्हां अथव दुआऊं बि कंदा आहियो असांजे लाइ फ़क़ीराणी का दुआ कर बेड़ा खे पार थियनि तव्हां सैयद आहियो तव्हां मुंहिंजे लाइ दुआ कयो अना अलाह अलाह तोखां तोसां तुंहिंजो सभु नसीब सुठो रहंदो कॉल आहे असां गॾु हलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम सर छा नालो आहे भाउ तव्हांजो साईं ममता होशियार रवि ने यार रवि जो मसाब नमकुर शेर का साईं ख़ुशि आहियो मुमताज़ भाउ बाबा तो खैर मैं खुश हूं खैर तो ठीक है अल्हम्दुलिल्लाह ज़बरदस्त प्रोग्राम ॾिसो पिया असांजो बाबा ॾिसो यादि कयो असांखे अरे वाह वाह ज़बरदस्त फरज़ाना बस सां गॾु आहे साईं आया रवि वेठो मुंहिंजो मसाब आया रवि शायर अयूब खोसो अच्छा हे सभु गॾु पिया ॾिसो प्रोग्राम जी हाँ गॾु ॾिसूं पिया ज़बरदस्त फरज़ाना बहार बस सां गॾु आहे हुन सां बि ॻाल्हायो अस्सलाम वालेकुम कीअं आहियो अभी क्या हाल है खुश है ठीक है थी अल्हम्दुलिल्लाह भाउ तव्हां सभिनी जो दुआऊं अल्लाह कर ये तो खैर थी तो ठीक है जी जी हाँ प्रोग्राम कीअं लॻे थो तव्हांखे असांजो जी जी तो वंदो जी वन हेलो ओहो लाइन ड्रॉप थी वई सो महिरबानी तव्हांजी सॼी संगत खे बि असांजी तरफ़ खां सलाम हुजे ऐं ईअं ई असांजो प्रोग्राम ॾिसंदा बि कयो ऐं प्रोग्राम में कॉल्स जे ज़रिए शामिल बि थींदा कयो सो इहो तव्हांजो कॉल्स जेका हूंदियूं आहिनि इहे असांखे एनर्जी आणींदियूं आहिनि असांखे नया असांखे ड्रिपूं लॻंदियूं आहिनि तव्हांजी कॉल्स ईंदियूं आहिनि त असांखे ड्रिपूं लॻंदियूं आहिनि पोइ असांखे ताक़त अची वेंदी आहे एनर्जी अची वेंदी ऐं असां सोचींदा आहियूं त केतिरा असां सां यानी की मोहबत करण वारा प्यार करण वारा असांजे प्रोग्राम पसंदि करण वारा केतिरा न मौजूदु आहिनि हाणे कॉल तव्हां खणो हेलो हेलो अभी सलाम अलैकुम वालेकुम सलाम अदा कीअं आहियो ठीकु आहियो खैर मां चाचा अहमद नवाज़ लाशारी सदार कोल मोगो ॻाल्हायां जी जी चाचा कीअं आहियो ठीकु आहियो खैर खैर अदी तूं ख़ुशि आहे न बिल्कुलु बिल्कुलु मां बिल्कुलु एकदम झकास हाणे साईं जो मेलो बि अचण वारो आहे जी जी हा 20 तारीख़ पहिरीं दिमाग़ अथसि साईं आमिर शाह ख़ुशि आहे अदी चाचा दुआ आहे तव्हांजी तव्हां ख़ुशि आहियो चाचा बेवफा आयो चवंदो आहे मां पाण काल कंदी मगर मां हिते कालू मिलाए मुंहिंजो हथी दूर थो करे हला हयाती ॾींदी न चाचा छो मूं कहिड़ी बेवफ़ाई कई चाचा मैं नहीं बेवफा मुंहिंजो हथी दूर थो करे अल्लाह ख़ुशि रखंदी अल्लाह ख़ुशि रखे मेले ते ईंदमि फरज़ाना जी जी मेले ते ईंदमि अदा आमिर शाह खे वठी ईंदमि हिन सभिनी म्यूज़िशियननि खे वठी ईंदमि पूरो सिरी राग ईंदो इंशाल्लाह ये अचबो त इंशाल्लाह मिलबो थी तो मिलबो बाक़ायदे चाचा पर असांखे हुते देग वारी बिरयानी खाराइजां हा बिल्कुलु 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 इंशाल्लाह तो सेहत सलामती थे इंशाल्लाह अचबो आयो अदी फरज़ाना है मुझी पोती तो के कशीदो बुधाईंदी जी जी हाँ बिल्कुल बुधा नरजिस फातिमा वाह वाह जी हेलो हेलो नरजिस फातिमा कीअं आहियो जी आंटी मां ठीक आहियां तव्हां ॿुधायो अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु तव्हां छा था ॿुधायो अॼु मां तव्हांखे कसीदो ॿुधाईंदमि जी जी ॿुधायो मेरे दिल की सदाया हुसैन मेरे दिल की सदाया हुसैन सबका हो मरहबा या हुसैन मेरे दिल की सदाया हुसैन उसकी नस्ल में गैरत रहेगी जिसने कहा या हुसैन मेरे दिल की सदाया हुसैन वाह सुभान अल्लाह माशाल्लाह जबरदस्त खूबसूरत ऐं प्यारी ऐं इनोसेंट आवाज़ हुई तव्हांजी अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे ऐं हिकिड़ी ॻाल्हि आहे पंहिंजी सिंध धरती माशाल्लाह सां टैलेंट सां त भरियल आहे नंढड़ा हुजनि वॾा हुजनि विचोड़ हुजनि कहिड़ा बि हुजनि टैलेंट सां भरियो पिया माशाल्लाह सां कॉल आहे असां सां गॾु हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम हक़ मौजूद सदा मौजूद सर केरु पिया ॻाल्हायो किथां पिया ॻाल्हायो भाउ हैदर भट्टी पिया ॻाल्हायां खुदाबाद खां साईं हैदर भाई ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे अल्हम्दुलिल्लाह तव्हांजी दुआउनि सां तव्हांजी ख़ुशि आहियो तव्हांजी पूरी दिन क्या भाॼी ख़ुशि आहे अल्हम्दुलिल्लाह प्रोग्राम ॾिसो पिया
बिल्कुलु तव्हांखे ॿुधायां थो हिकिड़ो फल ऐं की अंतरा। हा हा ॿुधायो ॿुधायो। इश्क सचा थे अल्लाह राज़ी, इश्क सचा थे अल्लाह राज़ी, इश्क मिजाजी जान दी बाजी, इश्क सचा ओ इश्क अजब कनु औखा सुनी गए, इश्क अजब कनु अजब कनु औखा सुनी गए, असां निभेसूं थी गाज़ी, असां निभेसूं थी गाज़ी, इश्क सचा थे अल्लाह राज़ी, इश्क मिजाजी जान दी बाजी। ये गा वाह 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 माशाल्लाह, ज़िंदाबाद साईं ज़िंदाबाद। ईअं ई असांजे प्रोग्राम में शामिल रहो। ऐं हींअर हिकिड़ो गानो आहे जेको आउं ॿुधाईंदुसि, इहो गानो मुंहिंजो फेवरेट आहे। इन गाने खे मूं रीमेक कयो ऐं इहा फरमाइश बि आहे। इहा फरमाइश असांखे ईअं चइजे त असांजो हिकिड़ो तमामु प्यारो दोस्त रहंदो आहे कैनेडा में, हसान। उन जॾहिं पाकिस्तान ईंदो आहे त उहो चवंदो आहे त इहो गानो मूंखे ज़रूरु ॿुधाईंदा कयो। ऐं इहो गानो असां रीमेक बि उनजे ई चवण ते कयोसीं अॼु खां 10-12 साल पहिरीं। ऐं इन गाने ते असांखे मूंखे ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त मंज़ूर सखीरानी साहिबु मूंखे स्पेशली फ़ोन कई हुई ऐं मूंखे चयईं त हलो शाह, ईअं जीअं हा शाह मुंहिंजो तो गानो ॻायो आहे, पहिरीं मुंहिंजो दड़का ॾींदो आहे, सीनियर आहे त मुंहिंजो मथां दड़का ॾे। पर मूंखे ॾाढी ख़ुशी थी जेॾी महिल मूंखे एप्रिशिएट कयो। सो मंज़ूर सखीरानी साहिबु, असां सभु तव्हां सां इलाही प्यारु कंदा आहियूं। तव्हां असांजो असासो आहियो ऐं KTN जा दरवाज़ा तव्हांजे लाइ खुलियल आहिनि हमेशह वांगुरु। सो कॾहिं टाइम कढी असांजे कंहिं प्रोग्राम में शामिलु थींदा त असांजे प्रोग्राम्स खे बि 4 चंड लॻी वेंदा हलिया। त हीउ गानो तूं मञी मञी न महिरबान, सो इहो गानो आउं तव्हां सभिनीनि जे साम्हूं हींअर पेश थो कयां जी। हो हिक त तूं अॻे या हसी, हो ॿियो नफ़ीस वेस थो ढकी, अरे टियों वरी टिली थी नाज़ सां, टियों वरी टिली थी नाज़ सां, मां त मिंथ थो करे छॾियां। मनी मनी न मेहरबान, तू मनी मनी न मेहरबान, मां त मिंथ थो करे छॾियां। अरे तू मनी मनी न मेहरबान, तू मनी मनी न मेहरबान, मां त मिंथ थो करे छॾियां। अरे तो करे छॾियां, मां दर्ज़ थी करे छॾियां, ओ मां त मिंथ थी करे छॾियां। ॿियो नफ़ीस वेस थो ठकी, हिकु त तूं अॻे आ हसीन, आ हसीन, आ हसीन, ॿियो नफ़ीस वेस थो ठकी, अरे टियों वरी टिली थी नाज़ सां, करे छॾियां। मां मिंथ थो करे छॾियां, मां मिंथ थो करे छॾियां, थो करे छॾियां।
सां दिल न लाहिजे लाहिजे त पोइ निभाइजे हो आ हो आ हिक त कंहिं सां दिल न लाहिजे 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 त पोइ निभाइजे अरे जे निभाइजे त थी जवान जे निभाइजे त थी जवान मात मिंद थी करे छॾिया मात अर्ज़ थी करे छॾिया ओ मात मिंद थी करे छॾिया अरे तूं मञी मञी न महिरबान तूं मञी मञी न महिरबान मात मिंद थी करे छॾिया मात मिंथ थो करे छॾिया मात मिंथ थो करे छॾिया पंहिंजो इश्क आ अजीब ॿियो त ही बुखारी आ ग़रीब ओ आ हिक त पंहिंजो इश्क आ अजीब ॿियो त ही बुखारी आ पर बस अजीब हाय बस अजीब हो बस अजीब हाँ बस अजीब ऐं ग़रीब आ बस अजीब ऐं ग़रीब आ मात मिंद थी करे छॾिया ओ मात अर्ज़ थी करे छॾिया मात मिंद थी करे छॾिया करे छॾिया ओ मात अर्ज़ थी करे छॾिया ओ मात मिंथ थो करे छॾिया ओ मात मिंथ थो करे छॾिया एक्सीलेंट जबरदस्त जबरदस्त हलो यो पाण डुइट गानो करे जैसे ना यो तो मुझे ख्याल ॾाढो सुठो थियो इन गाने के वरी का रीमेक कजे हां ये डुइट कजे के ता अर्ज कयो आ मिंथ कया सो यही ता असां प्रोग्राम में शामिल थियो ऐं पंहिंजी खूबसूरत खूबसूरत आवाज़ में खूबसूरत खूबसूरत मेलोडीज़ भी बुधायो ऐं त खोड़ सारियूं ॻाल्हियूं तव्हां सां शेयर भी कयो पिया हिकिड़ो दोस्त बीमार हो उनखे हिन दुआ कई हाणे माशाल्लाह सां ठीकु आहे ऐं ॿियो छा हो टंडो कैसर जो अली हैदर हां बिल्कुल ये नारो हुयो न जे नारो असां हुन जे लाइ ठाहियोसीं सो प्रोग्राम में शामिल थियो कॉल जे ज़रिए ऐं असांखे खूबसूरत खूबसूरत गाना ॿुधायो ऐं खूबसूरत खूबसूरत शेरो शायरी ॿुधायो कॉल आहे असां सां गॾु ॾिसूं था त केरु आहे हेलो अस्सलाम वालेकुम हेलो हेलो अस्सलाम वालेकुम ओहो लाइन ड्रॉप थी वई सो लाइन ड्रॉप थींदी आहे इहो बि हिकिड़ो टेक्निकली तव्हांजी तरफ़ खां अॼु तव्हांखे प्रोग्राम बेवफ़ा बि चयो वियो हा मूंखे अलाए हिकिड़ी मतिलबु आंटी चयो ऐं चाचा चयो चाचा लाशारी साहब न चाचा साईं आउं कोन आहियां बेवफ़ा बसि लाइन ड्रॉप थी वेंदी आहे त इन करे केॾी महिल कॉल लॻंदी न आहे कॉल आहे असां गॾु हेलो अस्सलाम वालेकुम हेलो 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 अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम सर छा नालो आहे सर आउं अमजद अली जाकरो पियो ॻाल्हायां नूरियाबाद खां साईं जाकरो साहब ख़ुशि आहियो जी शुक्र अल्हम्दुलिल्लाह अल्लाह असां तव्हां ख़ुशि आहियो तबियत सही आहे बिल्कुलु बिल्कुलु ठीकु आहियूं असीं प्रोग्राम में कहिड़ो गानो ॿुधाईंदा अॼु असांखे सर मूंखे तव्हां झुंगार गानो ॿुधायो तुंहिंजे ॻोठ वेझो जे लंघियासीं पहिरियां कया मेरा दोरा तरां पर दिलि अहिड़ी जली न सघियासीं असां माथ में यार मटिया
हा इहो कहिड़ो गानो आहे साईं कहिड़ो कल गानो शाम धारे दिलदार मुंहिंजा तुझे ॻोठ में यार वटियासी असां माठ में यार रहियासीं लरला लरला अयो साईं तव्हांजे ॻोठ मां फरज़ाना गुज़री मां गुज़री आहियां तव्हांजे ॻोठ मां इहो गानो ॿुधाई सो इंशाल्लाह नेक्स्ट प्रोग्राम में तव्हांखे वरी इहो गानो सही तरह ॿुधाईंदासीं कॉल आहे असां सां गॾु वरी हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी साईं केरु पिया ॻाल्हायो भाउ साईं आमिर शाह आयो साईं आउं आमिर शाह पियो ॻाल्हायां तव्हां केरु पिया ॻाल्हायो साईं सलाम वालेकुम मोहम्मद अशरफ हैदराबाद मां पियो ॻाल्हायां तव्हांजो सम्झो पाड़े जो आउं तव्हांजे पाड़े जो आहियां हा साईं ॿियो ख़ैर आहे साईं पुछो अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह पोइ इहो ख़बर पाड़े में सभु ख़ैर आहे अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॾेरी ख़ैर आहे बाबा भेण फरज़ाना तव्हां ठीकु आहियो फरज़ाना आप ठीकु आहे बिल्कुलु अदा मां बिल्कुलु ठीकु आहियां तव्हां कीअं आहियो हा हा भेण अला करे ख़ुशि जो भेण गुलाम शाहिद जो सहुरो आहे न गुलाम हुसैन उनजो भाउ पियो ॻाल्हायां पुलिस लाइन मां हैदराबाद मां जी 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 हा बिल्कुलु हा छा ॿुधाईंदो अॼु छा ॿुधाईंदो शाहिद जो सहुरो हा उनजो भाउ पियो ॻाल्हायां उनजो भाउ पियो ॻाल्हाए सही सही पुलिस लाइन मां कहिड़ी फरमाइश आहे साईं हा मेरो साहब अल्लाह करे ख़ुशि जे मौला उनको खुश रखे आमीन आगे अल्लाह को खुश रखे आमीन आमीन महिरबानी छा ॿुधाईंदो प्रोग्राम में था भेण हाणे छा ॿुधायूं त तव्हां जेको सुठो हुजे असांखे ॿुधाए छॾियो तव्हां छा ॿुधाईंदव भेण हाणे असां छा ॿुधायूं ॿुधायूं तव्हां कुझु त ॿुधायो न था कॉल मिली आहे तव्हांजी कुझु त ॿुधायो हलो ठीक है मेहरबानी इंशाल्लाह वरी नेक्स्ट टाइम कॉल कयो त पोइ ज़रूर असांखे गानो ॿुधाइजो ठीक है न हलो मेहरबानी फरज़ाना हाणे तव्हां छा था ॿुधायो मां ही फास्ट सॉन्ग ॿुधाईंदसि ज़बरदस्त फास्ट गानो था ॿुधूं डोड़ी डोड़ी सभु ॿुधंदासीं ठीक है जी फास्ट गानो अच्छा हिन सॉन्ग जे लाइ काफ़ी फरमाइश भी आहे जेके महिरबान असांखे सऊदी अरब में ॾिसी रहिया आहिनि इक़बाल जो यो साहबरा कराची में कुर्ब थी वियो दादू में दिल लगी वई कराची में कुर्ब थी वियो दादू में दिल लगी वई हो सखर मामो के डस मिलियो सोनो रे तो है तेरा बाद में सखर मामो के डस मिलियो सोनो रे तो है तेरा बाद 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 कराची में कुर्ब थी वियो दादू में दिल लगी वई कराची में कुर्ब थी वियो दादू में दिल लगी वई ओ सखर मामो के डस मिलियो सोनो रे तो सखर मामो के डस मिलियो सोनो रे तो है तेरा बाद 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 शाबे लाड़काने जा आसरा दई मेहड़ में मुके खबर पई लाड़काने जा आसरा दई मेहड़ में मुके खबर पई वरी आयस रते तेरे कमरे में की पूछा सेवण मामो के डस मिलो सोनो रे तो है तेरा बाद में सेवण मामो के डस मिलो सोनो रे तो है तेरा बाद 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 शाबे 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 ये बात
कोट की जे दस्यो मान दौलतपुर नवाब शामान ने सैदाबाद जे दस्यो मान ने सतेरंड में दस मिलो सोनो रे तो हैदराबाद में सतेरंड में दस मिलो सोनो रे तो हैदराबाद 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 लाड़काने जा आसरा दई मेहड़ में मुख खबर पई लाड़काने जा आसरा दई मेहड़ में मुख खबर पई वरी आयस रते तेरे कंबर में कई पुछा वरी सेवड़े मामू के दस मिलो सोनो रे तो हैदराबाद में सेवड़े मामू के दस मिलो सोनो रे तो हैदराबाद 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 कराची में कुर्ब थी व्यो दादू में दिल लगी वई कराची में कुर्ब थी व्यो दादू में दिल लगी ओहो सखर मामू के दस मिलो सोनो रे तो हैदराबाद में सखर मामू के दस मिलो सोनो रे तो हैदराबाद 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 जबरदस्त जबरदस्त क्या बात ओ ये माना सखर माबू ने के दस मिलियो सकरन माबू दस मिलियो रुलदो वतो बेचारा ये सिंध में रुलियो है हां वो फाइनली उन के हैदराबाद में मिलियो दस मिलियो और हैदराबाद में रहंदी है खैर सा हैदराबाद में मिलियो सो ये कंजी शायरी है मैं यो शायरी त लाइ कंजी है पर माना जे भी लिखी है तमाम एकड़ो सजो असा जो खूबसूरत सिंध दिखारियो जेको भी सिंध जे के भी शहर है पाण भी नहीं खुशी खबर छाजेला पई थे इलाई हैदराबाद जायो खूबसूरत शहर हैदराबाद वो सोनो रहे हैदराबाद में तो हाने ने दोस्त पतो तो देई छजाण गोलण पाण भई हलंदासी तो यो रहे किते तो हैदराबाद में सकरंड वारे का पुछंदासी लाड़काने वारे का लाड़काने का मेहड़ वारे का कंबर वारे का पुछा कंदासी सैदाबाद नवाबशाह नूरियाबाद सकरंड सजो अजा ता परिणाम वारो पेज त पढ़ियो उमरकोट ला किथे किथे केड़ा केड़ा शहर लिखियला सो बहरहाल दोस्तों ता असा जे सोशल मीडिया जे पेजेस ते बुधाइजो त अजो को प्रोग्राम ता के किए लगो आई जिन जिन अज असा के कॉल कई उन जी वडी मेहरबानी जिन जी कॉल्स अज ड्रॉप थी वयूं उन जे ला सॉरी कंदासी आई जे के असा के कॉल मिलाइंदा रहा मुसलसल मिलाइंदा रहा उन जी कॉल न मिली सकी तो उनन के हथ जोड़ी असी माफी गुरदासी इंशाल्लाह वरी नेक्स्ट वीक हयाती रही त असी बई ताजे सामू वरी हाजिर थीदासी जिथे बुजो खुश हुजो खिलंदा रहो मुस्कुराइंदा रहो असा जो प्रोग्राम श्री राग दिसंदा रहो बिल्कुल तो इंशाल्लाह वरी नेक्स्ट वीक मुलाकात थींदी खुदा हाफिज